जी नाज़रीन, तेज़ न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। हिते अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू सिविल अस्पताल जे ॿारनि वारे वार्ड में मुबीना तौर ॿारनि जे फौत थियण वारे मामले ते दादू बार एसोसिएशन जे वकीलनि जो वफ़द सिविल अस्पताल दादू जे ॿारनि वारे वार्ड जो दौरो कयो आहे। ख़बर पहुचायूं पिया त दादू जी सिविल अस्पताल जे ॿारनि वारे वार्ड में मुबीना तौर ॿारनि जे फौत थियण वारनि ख़बरुनि बाद बार एसोसिएशन जे वकीलनि पारां अॼु सिविल अस्पताल दादू जे ॿारनि वारे वार्ड जो दौरो कयो वियो आहे। उन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर सिकंदर भुट्टो। उन खां तफ़सील मालूम कंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी सिकंदर, इन मामले ते आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? अॼु बार एसोसिएशन जे वकीलनि जो वफ़द सिविल अस्पताल दादू जो दौरो कयो आहे। बिजली बंद थियण, ऑक्सीजन न मिलण करे 6 ॿार फौत थियण वारो मामलो आहे। उन सिलसिले में दादू बार काउंसिल जो सदर आहे अब्दुल हकीम लिगारी ऐं जनरल सेक्रेटरी पीर हनी सिविल अस्पताल पहुची ॿारनि जे वार्ड जो दौरो कयो ऐं मरीज़नि तां त रोज़ानी मासूम ॿार फौत थियनि था, असां सां ज़ुल्म आहे, केरु पुछण वारो कोन्हे। बार काउंसिल जे सदर अब्दुल हकीम लिगारी ऐं जनरल सेक्रेटरी पीर हनी चयो त दादू सिविल अस्पताल में मरीज़नि सां ज़ुल्म आहे। असां हिते विज़िट कयो आहे, मालूम थियो आहे त 6 ॿार फौत थिया आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाणी पीअण जो कोन्हे, दवाउनि जी सख़्त खोट आहे। मासूम ॿारनि जी हिकिड़ी जेका इंजेक्शन आहे 1350 रुपया मिले थी। जी वॾी महिरबानी सिकंदर, आगाह कयो।